मेरा के वो आज साहब के जो माहौल पैदा क्यों था तगायना ना रोहल ना सलाम बरोचन के जो माइन सामो दिनो बरोचन के गाल में मनी दो माइन के कंट्रोल असा सिंधन के ये जो न चांगे ढीप किए थे बोली शादी असल ही खुदा की कसम हुजूर सही सा फरमायो अल्लाह अन्निकाह मिन सुन्नती निकाह जे मथे ते मोहम्मद मोड़ बता निकाह जे घोट जे मथे ते न असा घोट जे मथे ते बता ना जेड़ो माल न को हुजूर निकाह जे मथे ते मोड़ फरमा अन्निकाह मिन सुन्नती निकाह का मौलवी जी ना पीर जी ना जाकिर जी ना एमपी एमएलए जी ना निकाह में मोहम्मद जी सुन्नत है आज के रसूल अल्लाह जाओ अन्नमा कुरान जी आयत पढ़ा कुरान जादो जे वलकद अरसलना रसूलन मिन क़ब्लिक वजअलना लहुम अज़वाजन व ज़ुर्रिया जेके बे रसूल आया रब सभिनीन के शादी कराए माना शादी रुगो नबी से जी सुन्नत ना है सवा लख नबीयन जी सुन्नत असा जटे जाजो ना फलाणो मरंदो मरी वियो शादी माना शादी न करण बुजुर्गी जी निशानी आ यो कहीं तो के चयो जे जो सेवर न बरे वो बुजुर्ग जरिया जायो जापो खजरा सब बुजुर्ग शादी सवा लख नबीयन जी सुन्नत सब जो साहबा पूछो या रसूल अल्लाह भली शादी केड़ी आ भली हुजूर तो फरमा इन आज़म निकाह बरका ऐसरहु महुना भली शादी हुआ तो जे में खर्च सपा तोड़ो मानो तो जवाब मदीने जो ताजदार सोचे जे जो कलमो पढ़ियो तो जे सच सब कुछ मिलो बिचाई जादो जे बिना हुब्ब हबीब जे बंदगी बेकार मोहम्मद के मोहब्बत का सवाब न नमाज न रोजा न हज न ज़कात न खैरात अतलक जी शादी में अचण वाला जन्नत मोहम्मद के कदमन में फजर मान जे का फांसी टंगियो वेठो या वडी कम जी छे दुबई तई ही ता जो जलसो पियो हले दुबई शारजा मस्कत सऊदी दुबई बांधगलो सिकंदर पर वही मां वाइस खत्म कंदो मुरे फोन कर साईं दुबई में बैठे भी ता जो सजो जलसो को सुभान अल्लाह शे नंडड़िया दंगो वडो वाकई अल्लाह फजर मान जी उम्र में बरकत सांगल जिले जा टोटल प्रोग्राम सोशल मीडिया के जरिए पूरी दुनिया तक पहुंचाए ये जो मां एडो मथे आयो है न यो हिन जो कमाल खुदा जो कसम सतन एसपन मुके घुराए तकरीर बुदिया प्रोग्राम ता जे नवाज छा जे एसपी जा के तनवीर तुन्यो साहब ब प्रोग्राम लाड़काने में मसूद पंगश एकड़ो प्रोग्राम ठट्टो शबीर सेठा तब्दीली अच्छी पई इमरान खान वाली न इस्लाम वाली या रसूल अल्लाह भली शादी केड़ी आ हदीस तो पढ़ा फरमाया इन्ना आज़म निकाह बरका ऐसरहु महुना भली शादी हुआ तो वजह में खर्च सपा थोड़ो सुभान अल्लाह फोटो पाड़ा नो आना पंजे से जा बिस्कुट वडी शमीर अंद के कोन गयो हेलो से किथे आयो ईशा नमाज देखजो उठ जो निकाह भी पढ़ मौलूद विच मेरा है बिस्कुट का है ट्रैक्टर हानो कोनी थे सालन शर्मा तू होने दे दमु के ठीक है शादी छोरन आई है तो वजे ट्रैक्टर लाए थ्रेशर रानीपुर में जो दोस्त की शादी थियल त बटे बार भी अथस ने वरी शौक जो वरी सकर मां बी शादी के उन पिन्नण जेड़ो करे गाड़ी खबर आए मुझे पहरी माई छाती चवई
जो वा खट ते वेठिया मुखे परेशान दिसी चवे थी झले त यो कुछ कोन थी जे मुखे परेशान दिसी चवे झले त खबरदार या रसूल अल्लाह भला बुरी शादी केड़ी आ अल्लाह अकबर असा जो नबी दसो बुरी शादी हुजूर तो फरमाए शर्र ताम तामुल वलीमा युदालहल अगनिया व युतरकल फुकरा फरमाए बुरी शादी हुआ था जे मेरे को पैसे वाला अचन गरीब हिलको बिना अचे या बुरी शादी मुझे शादियों में बिलावल भी आयो आसिफ साहब भी आयो इमरान खान भी आयो अदी फरर भी आयो कदी ये चयो तो शमीर रिंद भी आयो हराम जो कहीं गरीब जो नालो या रसूल अल्लाह भला भली माई केड़िया असा जो ना भली हुआ है जे गाडाई मन मेकअप जा मेकअप लहे तो पंजा बार न सुना गर्मी में शादी मेकअप में शादी में मेकअप करे गर्मी में मेकअप जो नहीं पंजा बार अम्मा का दे भाई पानी ही जो बेटी या रसूल अल्लाह भली औरत फरमायो अल मरत इदा सल्लत खमसा वा औरत जे का 5 वक्त नमाज पढ़े सुभान अल्लाह आज के रसूल दानी हजो नंढा ना वडा मायूं सुधरन न मुल्क सुधरे सलाम आरंदन के जो मायन सा मोह दिनो दा इनके भी शब्द आपसे पूछ न तो मायूं खुदा जो कसम तोल खस थाल हो जाए थाल खस ड्रम हो जाए ड्रम खस तदिलो हुंदो करे डी बगड़ी वेड़े नानी चपरा वेलवा घोटा दुलाकत दोहल बन गाना बन रंडियों बन शराब बन एको साउंड घुराए ना तो खान घुराए मोहम्मद जो कुरान पढ़ाए राजा थाना दाजो बंदाओ ये हुआ शादिया देखो अल्लाह जो रसूल राजी इन शादिन में चाचा राजी मामा राजी भोता राजी बिरादर राजी अल्लाह जो रसूल नाराज ये हुआ शादिया दुनिया कावड़ जे अल्लाह भी राजी मोहम्मद भी राजी अरे वाह घोटा दुल्हा का बना जिब्रील जो भाव ये वो घोट खुदा जो कसम ही घोट भाव हां न तो घोट के ये तैयार कंदा जड़ो पेट्रोल पंप एकड़ो हार त पारा जो था त खपर त पे घोट सब जो तो घोट ही मेल मानन में फर्क हो जी फर्क हुंदो अबा हे रिंदन जो घर है अल्लाह जो घर रिंदन जे घर के मीनार न हुंदो अल्लाह जो घर के रिंदन जे घर अल्लाह ये किताब के कपड़ो न हुंदो कुरान के कपड़ो आ खबर पे तो हो प्राइमरी किताब है अल्लाह जो कलाम है जाजो सुभान अल्लाह कहीं जे भी घर के खिलाफ कोने अल्लाह जे घर के खिलाफ आ खबर तो पे तो हो रिंदन जा घर है अल्लाह जो घर खबरदार मायूं सुधरे अरे माय पुट जमा तो जुमे जो पुछन जो डी छाजो जुमो नालो रखो जुमो खा सही है भरी माता शामी रखे बीता ना भूल जी पो तो मुखे खणी पा जिंदगी ते हथ पक्को था दुआ कयो अल्लाह घोट जे निकाह के अर्श ते कबूल फरमाए अल्लाह इन जे निकाह के हुजूर जी उम्मत जे वधण जो सदी
मुझे ॾाढी ख़ुशी थी आहे ख़ुदा जो कसम सलाम तई अब्दुल हक चाचा कावड़जन मामा कावड़जन ॻोठ कावड़जे बिरादर कावड़जे एको साउंड घुराए आलम घुराए कुरान पढ़ाए तो रब खे राज़ी कयो आहे मोहम्मद खे राज़ी कयो अॼु खां वठी छोरऊ नियत कयो शादी इएं कंदासीं जी अब्दुल हक कई आहे इंशाअल्लाह अल्लाह कंदो पोइ उहा ई मिलंदव जाॾे इज़ी लोड मोकिली वरी ॿार ॼमंदो मायूं पुछंदियूं ॾींहुं छाजो आहे अचर नालो रखो अचर खान नानी चपरा असांजो मौला चांडियो साहिब उनखे हिकिड़े हमराह जो साईं पुट ॼाओ आहे 7 महीननि में ॼमण त 9 में खपे पर छोरे तकड़ कई आहे नालो छा रखां जे नालो रखेसि राकेट जे राकेट जो जे 9 जो सफ़र 7 में खे त राकेट वञे अलमरत इदा सल्लत खमसा औरत जेका 5 वक्त नमाज पढ़े रमज़ान जा रोज़ा रखे पर तेजी हिफ़ाज़त करे मुड़स जो चयो मञे त मुड़स जो वॾे में वॾो हक़ मुड़स जो आज़ाल जे मथां निकाह का पोइ पिणस जो भी एॾो हक़ न आहे अॼु मुड़सनि जा हक़ थो ॿुधाई न त सुभाणे ईंदा ओताक में सुता पिया वॾो हक़ माई पुछण आई या रसूल अल्लाह मुड़स जो केतिरो हक़ आहे फरमाए वॾो हक़ आहे साईं कुझु ॿुधाए फरमाए वॾो हक़ आहे साईं कुझु ॿुधाए फरमाए वॾो हक़ आहे साईं हद त ॿुधायो पाण फरमायो जे रब खां सवा ॿिए खे सजदे जो हुकुम हुजे मां मोहम्मद ज़ालुल के हुकुम क्या त मुर्सन के सजदे सुभान अल्लाह मुर्स जे मोकल खां सवा ज़ाल पीउ जे घर बि न वञे ऐं असां बिना पुछण जे सॼी शादात पर कोन मुर्स जे मोकल खां सवा ज़ाल नफ़ली रोज़ा बि न रखे हदीस में लिखियल आहे मां हदीस ॾेखारींदुसि मथां को मुल्ह खे एतिराज़ हुजे मुर्स जे मोकल खां ज़ाल नफल भी न पड़े घना मुर्स खां मोकल वठे कमकार तो कोन आई पोइ वञी मुसले ते फौजी जी ज़ाल आहे फौजी वीचारो 4 सालनि खां पोइ आयो आहे वो हंध ते वेठो अखियूं टिमकाई वितर पर जान छॾे हलो ड्यूटीअ ते खबरदार सफ़ान बिन मुअत्तल जी ज़ाल नबी से मरता कनी आई नबी से जो साहब या सफ़ान बिन मुअत्तल बुरके सा जी बीठी खलक बैठे नबी से फरमाया छो आया के मुर्स जी ता कनी आया के जी ज़ाल जे सौजे जी सफ़ान बिन मुअत्तल जी ज़ाल उदा खबर छाती जे सैयद इज़ा सल्लई नमाज़ पढ़ा तो मोके मारे दो रोज़ो ते रखा त मारे दो क्यों वला युसल्लिल फज्र हत्ता ततलुअ शम्स फज्र भी लेट करे पढ़ा दो सही हुजूर फरमाया सपान काते आ हेडा उदे हेडा माई आई अज़ान तुझी जे नमाज़ पढ़ा त मारे दो छो चई से फर्ज ता कोन तो मारिया नफलन में थी बीए त बकर थी पड़े अढाई जी बार रमजान में बुधो रमजान में के त आया ही पहिरी रात बस काटन जा कपड़ा पाउडर मुड़पा तरावी उनते दो जा तरावी अची जो हाफिज तबियस अलगलाम भी मिसाल करके साहब लाने बते हुदल मुत्तकीन अल्लाह अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकबर सब जड़ी शाली मार पई वजे 70 हरकत जो मुर्स का पगर नबी पाड़े वाले का पूछे बाकी गलियों बच्चों ने चलता था करावियो पड़ा कमाए विया उहे जिन सॼो रमज़ान कुरान ॿुधो पर हाणे त लॻे असांखे कराची हैदराबाद में अल्लाह माफ़ करे एड़ी लानत अचे निकिती जो क्रिकेट मैच रात जो क्रिकेट नाइट कल्प एड़ा तरावियूं भी होला न होड़ा छोरा मैच ते वेठा क्रिकेट जा शौकीन घट छोरन जा शौकीन वधीक हुआ हां वो वरी पंहिंजो पिचूं पिया जाचींदा रमत पई वसे इनखे लानत
रमजान में रात जो बई रान थी ना दबा अर्श था सुभान अल्लाह जो दबो बुधाया कुरान जा आशिक बैयत बलोत करे जो बैयत बैयत सात रंजन जो जलसो कर वेड़े बात ला कला कनो चार शादी दुआ थई मदा पिट समझे भलो ट्रैक्टर वो जे को चार थ्रेशर छा त खलका या रंजन जे तडे के मां पिया बेटा ई जो जे तडे वंजे तने जे के खिली खिका भाई भाकर भाई पियो जो वेजो व्यारे नकी तल बताम जी रो पानी ठुको प्यार मां त शोरान नी दो रंजन जो सरदार आ जाते सरदार यार म करे सरदार 3 लाख रुपया जलसे में दी हुआ पाजे पुत्र के चंदो आलमन जी खिदमत कर नवाब जो पुत्रा पांजे जाते तू आलमन जो नौकर राजा माता जो सुभान अल्लाह आए बेटा ई जो जत दे गंजे तने जे के खिली खिका पाए भाकर भाई भेजो बेजो यार नकी तलबता मजीर को पानी ढुको अरे काजू गोड़ा की नकी रुको मोहब्बत सांता मारन जेके सच्ची दिल सा सारन दिल के जायूं इजने चीर अल्लाहु अकबर कबीर रमजान में रात जो बैरान था तनबा अरशता इता दरो को महंगाई जाएला मेरे चाचा इमरान माने वरी साहबा ते जी फूक्यो नबी संजा साहब भी भजी विया पिणी दिठा ये तो वो मोहम्मद जी जमात कुरान चादो छे वल्लजीन माउ मोहम्मद ये बदर में गड्ढ है ओहद में गड्ढ है खंदक में गड्ढ है हुनैन में गड्ढ है क़यामत के मज़ार में मोहम्मद तुझे बाकर में गड्ढ सुता साहबा जा इश्क बैयत बुलंद करे जाओ बैयत बैयत देखो साहबा के घट वत हो चाहे भले वजीर आजम हो जाए भले सतर हो जाए भले टेम बैठने दे देखो साहबा के गलत हो जाए यो जहन्नमी कुत्तो है जेका जमाए तो मोहम्मद तैयार करे असांखे ॾेई वियो या रसूल अल्लाह ताजे उम्मत में 73 फिरका 72 जहन्नम में हिकड़ो जन्नत जन्नती फिरको केड़ो बुझा बुझा पान फरमायो मा अना अलैहि व असहाबी जे 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 रास्ते ते मां मोहम्मद आया ए मुजी जमात आई सुभान अल्लाह रमजान में बे ऐलान था अरशद केड़ा एकड़ो ही ऐलान या तालिबल खैर अकबल ओ नेकी करने वाला ओ जन्नत के कमाने वाला बोलने वाला अगते वधिया जन्नत का फटक खोले छे जो ऐलान केड़ो तो दे या बागी शर ओ बुराई जा तालबो आने मुड़ी वण हाने हया कर अगे मेचू पियो हणाए ना रमजान में मेचन में हाथ पकड़ आने बुराई मुसलमान बुराई गोली मुसलमान बुराई के पुठी इते में घणा ही तबसरो कना ममताज मौला ममताज मौला चाचो आ जातो असा मौला न था वणो ता गया बिने मरे ना ममताज मौला ये के बुराई मरो ता सा कम जो मोलन जा एडा थोड़ा थव खुदा जो कसम जो एडो सरदारी भी कम न थो चे जमो त बांगा सा वडा थो तने का पड़ी मजा सा वर जे दुनिया छडियो ता त पुट परे बीठा मौलवी बेचारा दुआरियो पाक कयो साफ कयो असाना जो वडेरो मरियो न जो पुट मा के वठा हल बाबे के तड़ो के बाबा ट्रैक्टर तो खयो कल्टस गाड़ी तो मोबाइल पिणी जी आईफोन तो खई मां छो तड़ो मुंडे से मुके पाओ पिणी यार उसी ट्रैक्टर मानो हमारा दो न मोले के जानी ना हम तो इन खट
कल्टस गाड़ी थी ना मुल्क जे में पिणे चढ़न मुल्क एसी में वही फूक ठाणे त पिणे जिती सुधो चलना या रसूल अल्लाह भली औरत केड़ी आ फरमाए जे मैं बगाली हो जाली अल्लती तसुरु इज़ा नजर मुर्सु से इस थक लही पवन सुभान अल्लाह वतुतीहु इज़ा अमर मुर्सु हुकुम करे त पेरन में जुती न हुजे सुभान अल्लाह वला तुखालिफ फी नफ्सिहा वला मालिहा बिमा युकरा जान में माल में ख़यानत न करे ये तो मुर्स न हो जे तो बड़ा सहरा भी ठीक है शादी में मान जा सहरा बुतो ना दंद तेरान लगा दंद बड़े में जे किले ठोकरे रहे नानी चपरा अता याद जे तो रब जानी ओ इना ते ना ओ कुल वाला में गोंदा ही कोने सहरा सब या हाणे ज़माने में सहरा तो जन बुधंदी लजती राणा लूं जो ईंदो गोडा बनी दो उठा हाणे मां नवाब शाह इस पे बांधी के राज के रोड बंद थियो एको साउंड में माई सहरा पई चे एको साउंड में बाजी खचो प्या वन्या कश्मीर पता कई डांगी के तर्रे जेडी छोरी कायो बाई खचो बस कर नानी चपरा भली औरत उहा जेका ॾाढिया न ॻाल्हाईंदी शहर जूं मायूं त ख़ुदा पनाह रेड़े वारा ईंदा न भाॼीअ वारा उन्हनि सां बहस लायूं बीठियूं कल्ह कोन आए माई आहे या सूबेदार आहे कल्ह कोन आहे तुंहिंजो छा वञे कल्ह कोन अलमलतु इला सल्लत खमसा वो औरत जो का 5 वक्त नमाज पढ़े ओ मुझे अम्मा ओ मुझे भेड़ ओ मुझे न्यारी अल्लाह तुझो पर्दो सलामत रखे जिंदगी एड़ी गुजार जो हौज़े कौसर ते हसन हुसैन जी अम्मा तुझे इस्तकबाल नारे तकबीर राजो कसम जख्मी थियो पियो पर जलसन का न थो तो धक खावा फट थन रत वहे पर मोहम्मद जे जिक्र में कदो दुआ कयो त अल्लाह आज जी उम्र में बरकत अता खुदा जो कसम ए सांगड़ जे जलसन जो सिंगार अल्लाहु अकबर कबीरा अंदाजो त क्या औरत दीनदार औरत मुर्स के दीनदार कर लिया निभागी रन मुर्स के पीर पिना न जे करे जम रिश्तो कयो ना नबी से फरमायो ताजे नजर माल ते न होजे तन के होल मारा तडे अरपाई माल जे करे रिश्तो न कजो जो त अल माल गादन वराहन माल सुबह जो इंदो शाम जो इंदो माल ते केड़ी मयारा नवाज शरीफ जो न्याणन समेत लोड़े माल दिसी रिश्ता न कजो माला थी कोई एतबार पर भले हसबिया खानदान सी रिश्तो न कजो खानदान त बेलू क्या दी अची सकंदा वाह क्यों भले जमाल हा हुस्न जमाल दिसी भी रिश्तो न कजो छोरो मता के सिंह दिसी कॉलेज वञंदा पर बकरी काय हो जाए पढ़ण में या पीढ़ीअ ते वहे पीउ जो अॻे भाव सां वाइदो कयूं वेठो आहे त तोखां वठंदुमि छोकिरे लाइ हे जो कॉलेज वियो त परियां कन रिश्ता कयो पीउ मां जे मशवरे सां छोरऊ मथां केॾा मिसकाल लॻी आहे बोस्कीअ जो पटको भॼूं भॻा बीठा हा पीउ मां जे मशवरे में बरकत वॾनि जी नज़र वॾी हूंदी आहे हा भला हिकिड़ी त पीउ मां जे मशवरे सां कयो पोइ तव्हांजी मर्ज़ी अल्लाहु अकबर कबीरा खान हुस्न जमाल दिसी रिश्ता न कजो हां जाते जो पिणे के मजबूर कयो वेठो न मुके शहदादपुर बावटी इन के सुबाने टीबी थी पे पो ए दंद बाहर जड़ी मम्मा घर वेठी आए वटू न मर जले दादा
वदे जमाल हाल हुस्न से रिश्ता न करो या रसूल अल्लाह रिश्ते की छाके दिसो हुजूर तो फरमाए वली दीन ताजे रिश्ते जो मेयार माल न होजे खानदान न होजे हुस्न जमाल न होजे या रसूल अल्लाह न्याणी पुट जो रिश्तो छाके दिसी कयो फरमाया दीन के रिश्तो भल गरीब होजे गैरतमंद होजे पर्देदार होजे तो ही परस्त होजे उन सा रिश्तो करे अचो भले झोपड़ी में होजे मां मोहम्मद इन रिश्ते दे ताके मुबारक और नसीब बादशाह भी हो वरी बुजुर्ग भी हो वरी माई भी मिले बुजुर्ग ज्ञान माई दीनदार मिले ना रिंदो इयो ही घर जन्नत थो बाकी रन ने भागी मिले ना पो दो लख इयो ही खोड़ थो ये दो लख जरूरत का ओ पान बुजुर्ग में वरी माई भी मिले बुजुर्ग ज्ञान बोला माई जा खोड़ वाक्य मशहूर इदी जुबेदा मैं एकड़ो वाक्य तो ॿुधायां हिकु ॾेढ पंहिंजे मुड़ुस खे चई अलाह गंजो ॾिनो अथई सुञो बुखियो त कोन्हे रोज़ानो तेगियूं लाइ ख़ुदा जे ख़ल्क़ खे खाराईंदो जेका ख़ैरियात कंदा आहियो न ख़ैरियात देगियूं लाईंदा आहियो वरी डीश भरे माण्हुनि खे इन अमल ते अलाह ॾाढो ख़ुशि थींदो हीअ ख़ल्क़ जेका आहे न इहा अलाह जो अयाल आहे हदीस तो पढ़ा अल ख़ल्क़ अयालुल्लाह हे अल्लाह जे घर जा भाती आहिनि तव्हां जे घर जे भातीअ खे को खाराए कोन ख़ुशि थी अल्लाह तो चए जेको मुंहिंजे घर जे भातियुनि खे खाराईंदो मां ॾाढो ख़ुशि थींदो ख़ैरियात कंदा कयो कमंदो लहे त बि कयो फुटियूं लहनि त बि कयो ग़रीब थी आयो न त बि कयो हे चवंदा ख़ैरियात करणी आहे बापू मरे त पोइ पीर त वणी नथो असांजे छोरा गाॾीअ ते लिखियो वतन अमर जीतो पिणे धाड़े रहो जेरे नथो करी त बाबो ॾिसी ख़ुशि थिए त अलाह मुंहिंजे बच्चे खे नवाज वीचारी थो चए जिन ॾिनो तिन ॼातो ॿिया मेड़ींदड़ सभई रुठा ॾींदड़ मूं उहे ॾिठा जिन जूं जायूं जन्नत केॾी जमायत आई आहे वो शमीर जे दावत ते अब्दुल हक जे दावत खुदा जो कसम अॼु दिलि ख़ुशि करे घोट जो पीउ कहिड़ो आहे माशाअल्लाह चाचा मुबारक अल्लाहु अकबर अल्लाह वॾी मुबारक जे लाइ घोट जो पीउ आहे खुदा जो कसम छो त पीउ मां जी वॾी तमन्ना इहा हूंदी आहे त असांजो बच्चो घोट थिए वॾी दुनिया में पीउ मां जी तमन्ना इहा आहे मौला मुझे बच्चे के घोट करे मुखे अखिन सां ॾेखा तो मुझे अॼु हिन चाचे खे मस्जिद में बरकातो नफ़िल पढ़ खुदा जो कसम अहिड़ियूं ख़ुशियूं रब कंहिंखे कंहिंखे ॾेखारे असांजो डॉक्टर साहब वीचारो इहा ख़ुशी न ॾिसी वॾी दावत ॾिनल हज़ारे माण्हू ॿिए ॾींहं ते पुट जी शादी अॻी राति भाउ पीउ शहीद थी खुदा हुन ते मर्ज़ी रब जो लाड़काने वारो तहां भी इंतजाम मुकम्मल कया त मां रब भी जन्नत में डॉक्टर जा इंतजाम मुकम्मल कया एॾे पुट पियो घोट थे जन्नत में मां रब डॉक्टर ख़ालद के घोट करे चढ़ियो ॾाढा छो नथा चओ सुभान अल्लाह मोहम्मद जो औश का बैयत बुलंद करो चओ बैयत पांजे मुड़स खे चए नमाज़ अल्लाह गंज ॾिनो अथई ग़रीब आहियां सुञो बुखियो त कोन्हे अल्लाह रोज़ अची जो ख़ैरियात शुरू कई सुबुह जो 8 खां राति जो 11 क्या माण्हू खाइनि हिकिड़े ॾींहुं कंहिं माण्हू खे कन में फूक ॾिनी चए माण्हू भतो बि तुंहिंजो था खाइनि गारियूं बि तोखे था वॾा माण्हू कननि जा कचा हूंदा जंहिं जिथां फूक ॾिनी उनजे पोयां ख़ासि करे असांजा वॾेरा न कमदार जे पोयां कमदार भला जिबरील जो ॿार जेका फूक मिले बसि कमदार मूंखे ईअं चयो हिन खे बंदि कई ज़ाल खे ख़बर पई जे मुंहिंजे मुड़ुस कमु ग़लति कयो आहे अलाह जे नाले जूं देगियूं बंकियूं अथई चढ़ियो अचो पर चई टाइम अचे त सम्झाईंदीमांसि
सियाणियूं मायूं ईअं कनियूं अथव ऐं चरियूं 24 कलाक जहिड़े लाइ हाणे असांजे कहिड़े दोस्त कोटड़ीअ मां शादी कई माई मिला जहिड़े घर पहुचे थ्रेशर चालू घर आयो पुछे जोड़स चुप कर वेठा चप ते बिल्कुल पुट खां पुछई माने चुप कई है छो जे अम्मा मूंखे जो सुर्खी खणी ॾे मां भुल में एल थी खणी हाणे जे पकड़ खणी चप खोलेस लगे क़यामत ते चुप तो सुबह जो मुर्स तैयार थी वने तो घोड़ो तैयार थी जाल पुछो काले के वना तो बनी घुमण के माखे वठी हल तो मुंहिंजी रानी आ सालुन सां न विढ़ंदा कयो सालुन जा वॾा हक़ अथव जे मां लाउड ते ॿुधायां न सुभाणे रिंद मानी पाण पची असांजा जट मायुनि खे ईअं था पुटनि जहिड़ो में ॿुधायो बोण मायूं चवंदियूं लाबारो उहे कनि गाह उहे कनि काठियूं उहे कनि उतो छा पर छाते रखिया बसि कर जट त बेल चा न ठोक वरी पुटु ॼमंदो छठियूं देगियूं मेह जे छेणे जेॾा केक धी जमंदी जट जो बूथो ख़राब लठ खयूं ज़ाल ते ज़ीपट रुगो धीअर थी करे मुसलमानों का पुट तू जान भाई ज़ाला होगा स्टील मिला ज़ाल जो मुके बच्चे भले बच्चे बात माई बनी बच्ची पान में घुमाना बंद आई ट्रॉपिंग जो हले लोटू तो निकरण पानी पे भर जे वाटर पे भर जाऊंगा पंज थी आयो ज़ाल के जे उठी हलाऊं के मा कोन थी हलाऊं छो मैं दिसां पई लोटू पे निकरण वाटर पे भर जे बनी पे भर जे 27 एकड़ बनी भर जी वया पानी खुटे ही न थो काते थी धक्काने से काते मुर्स के खैरात वालो मसलो थी समझाए तो मुर्स जो चरी ये जर्रा कुदरती चश्मो रब जा खजाना हिन जमीन में जेतरो निकरे पियो ओतरो खुदा जे खजानन मां अचे पियो जेतरो निकरे पियो ओतरो खुदा जे खजानन मां ज़ाल जो पो खुदा जी मार पवई चई भी पाण थो जेतरो निकरंदो ओतरो अल्लाह जे खजानन मां ईंदो तू खैरात में खुटी पया जो अल्लाह जे नाले जो देगियो बन गई हे मुर्स जे अखिन मां कोड़ा वही विया रोई पियो ज़ाल खे चई तो बाग घुमण न आया तो मूंखे मसलो समझाइणा या अज तो सा वाइदो तो क्या मरंदो मरी वेंदुम अल्लाह जे नाले जी खैरात बंद कट बे रब जो नालो भली औरत अलमरद इदा सल्लत खम्स पंज वक्त नमाज पढ़े रमजान जा रोजा पर्दे जी हिफाजत पांजे मुर्स जो चयो एड़ी औरत के अल्लाह फरमाए दो जन्नत जा 8 तरह खुला फल तदखुल मिन अय अबवाब जन्नत शाह जमा वणई ते मा जन्नत नंदा सुभान अल्लाह मुझे करे कोशिश कना क्यों त दीनदार रिश्तो ऐ पंजन मां हजरत उमर से मदीने में पैरों पे साइड के घर में आवाज पे अच्छे अलकिल मा फिल लबन खीर थोरो आ पानी विझो मां पे जे धी के या पुरानी बीमारी आ बुधो खीर वारो अने त खीर वारो दीदो त खमे कालू नहीं हल खैर पर में खीर वारो खीर पे नो मच्छी कणी भड़को खुदाई मार पे खीर में मच्छी जे दिस रब जी कुदरत रब जी कुदरत गाने का शाख जी कुदरत हां दुखो वापारियों सां त सफ़ा वेदन बकरी खपाणींदा न शदातुल पो कूड़ ॿुधे वतों छह में ला इलाहा इल्लल्लाह मूंखे नवे पया पो तूं जेके हक़ पियो खाई हक़ पियो और इंदो ओ छुटो बकरियों भले खपायो पर पिड़न ते ईमान जा सौदा मां बाऊं खुदा को कसम गाबो भले खपा बकरी भले खपा मैं भले खपा पर ईमान जो सौदो न कर
क़यामत जे ॾींहुं टिन माण्हुनि सां रब न ॻाल्हाईंदो न निहारींदो वला यो ज़की न पाक कंदो अल्लाह आज़ाद कंदो टिन माण्हुनि ते सलासतुन ला युकल्लिमुहुम अल्लाह यौमल क़ियामा वला युज़क्कीहिम वला यंज़ुरु इलैहिम टिन माण्हुनि सां रब तो जे निहारींदो मान बि न एॾो कावड़ियल हूंदो तव्हां बि कंहिंसां कावड़ तोरे थी मूंसां न रब तो जे टिन माण्हुनि सां मां एॾो कावड़ियल हा जो निहारींदो मान बि कहिड़ा 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 ॿुधजा हिकिड़ो उहो जेको ॼाणी वाणी पंहिंजी भेटी ठके थो वञे कांच सां गोॾ सां ॼाणी वाणी पाचो लड़केस पियो सही अची मस्जिद खे ॿोहारी असां वटि हिकिड़ो वॾेरो आहे 3 दफ़ा किरियो आहे ढकणी भॻी अथसि मुंहिंजे रईस पाचो मथे नथो करे चई मथे जो कयां त रईस नथा चओ हिकु इन सां ॿियो वल मन्नान थोरो करे वरी ॼाण आहे मां तोसां हीअं कयो हीअं वाह टियों कसम खणी शइ खपाए कसम खणी ला इलाहा इल्लल्लाह खीर निजो में ही ऐं टिन माण्हुनि सां वरी रब थो चए मां पाण झेड़ो कंदुसि रब झेड़ो करे हड़ खुदा जज धुर थी बीहे वकील छा कंदा जज फैसले वारो ई धुर थिए तव्हां कोन चवंदा तूं धुर आहे तुंहिंजो फ़ैसिलो कोन मञींदा रब थो चए 3 जाइनि ते मां धुर थींदुसि धुर 3 जाइनि ते कहिड़ियूं 3 ॿुधा कहिड़ियूं 3 रब थो चए हिकिड़ो जेको मुंहिंजे नाले ते मुआइदो करे सुम क़दर पोइ फिरी वियो मुंहिंजे नाले जो हया न कई मां हिकु ॿियो वरजुलन बाहुरन वाकल समना जे आज़ाद माण्हू खे अगवा करे पोइ खपाई हुनजा पैसा खाधई भूंग खाधई भले 5 रुपया खाए मां रब झेड़ो कंदोमांसि अॻे कोन दाड़ी लॻवा कंदा शहदादपुर मां सेठ अगवा कयूं उन 2.5 लखे खपायो 3 लखे वरी उन 4 लखे पिया खपाईंदा जहिड़ो पाॾो हाणे मां शहदाद कोट तकीर कई हिकिड़ो हमरा तो चई साईं मूं 2.5 लखे में ज़ाल वरिती आहे 2.5 लखे त में बि न थी हा टियों जंहिंसां रब झेड़ो कंदो टियों जे मज़ूर खे मज़ूरी कराई फल बि इहो थिए अजर पोइ मज़ूर खे मज़ूरी न शाम जो मज़ूर रोईंदो वियो अल्लाह तुझे सेठ तू शहदाद में ॾाढो आहे भले एसीअ में वञी सुम इन मज़ूर जो झेड़ो मां रब पाण कंदुसि मज़ूरनि जा पैसा न खाओ लाबारा लही विया बोह खपी वियो कणका खपी वियूं अञा मज़ूर जा पैसा नबी से मस्जिद में वेठा माण्हू हथ पिया ॾिया हिकिड़े नौजवान हथ हुनजे हथ में लिफ नबी से फरमाया नालो छादी के सईद केरा अंसारी हां छा कंदो आ जबल टुकींदो आ मजूरी कंदो आ बच्चन जो गुज़र हाय हाय नबी से हुनजे हथ के छिके मिठे मोहम्मद चुमे ॾाढा नता जो सुभान अल्लाह मोहम्मद जो आशिक बैयत बरत करे चो बैयत बैयत सिंध बलोचिस्तान में जलसा कया पर अज रिंदन थक लाई छे वेड़े अब्दुल्ला का घोटा दुआ कयो अब्दुल्ला का जे निकाह के रब अर्श ते कबूल फरमाए अल्लाह इन जे निकाह के हुजूर जे उम्मत जे वधण जो ज़रियो ॾाढा आमीन था चओ अल्लाह इन खे एड़ा बचड़ा न्याणियूं ॾे जेके बाबा बाबा करे सर कर अम्मा औलाद अल्लाह जी वडी नेमत है हदीस तो पढ़ा नबी से फरमायो रब तो जे दिन गालन जे करे मां ताके रोजी दिनो आ ताजी मदद करनो बा इन्नमा तुनसरून व तुरज़कून बिज़ुफ़ाइकुम बा केड़ियो एक जगह पोड़ा पी मां घर पे अथव वे दुआ कंदा आहिनि जे दुआ जे सदके मां रब ताजे रोजी में बरकत दी क्या जे मासूम बच्चा है जेके बाबा बाबा चवण भी न थो अचे
अम्मा अम्मा चवण जो बातड़ियों बोलियों बुद्धि मां अल्लाह तांजे रोज़ी में बरकत सुभान अल्लाह असा पी मां के घरों कढी छॾियो औलाद जड़ी से बंद कराए रोज़ी में बरकत किथां अचे चमीर दुआ कर बरकत अरे बरकत वाला ट्रपड़ ही तो घरों कढी बरकत ही पी मां के दुआन में तो वणन ही नथा बरकत है मासूम बच्चन में नबी से फरमान निकाह कयो तनाकहू वतवालदू वतकासरू निकाह कयो शादियूं कयो एड़े खानदान मां जेके बार जाम जण एड़ो घर सभा पोल्ट्री फार्म वञो सदापुर बोर्ड लगा पिया दो बच्चे ही अच्छे बेड़े बार घटि ॼणो छो केरु खाराईंदो अलाह खाराईंदो पिणे खाराईंदो असांखे त अचनि हिन रिंदनि जो ख़र्चु कहिड़ो आहे सुबुह जो चांहि जो प्यालो 3 पापा मंझंदि जो लसीअ था मानी राति जो ठोके में ॾुधो खीर था मानी रिंदनि जो ख़र्चु आहे 100 रुपया इमरान खान जो नाश्तो आहे 6 लख मंझंदि जी मानी 12 लख राति जी मानी 14 लख पोइ असां गोरियूं खाऊं त हिन कुते खे त गोली हणूं ख़र्चु तव्हांजो वधीक ॿार असां तव्हां ठोके ॿार ॼणियो निकाह टुटो त मां मूंखे पुछण वाला यार हिकिड़ो ॼट चए से मूंखे हिकिड़ी ॼट चयो आहे 18 ॿार थींदा त निकाह नओं कराइणो पवंदो मुंहिंजो छो ई बंदूक जो लेसण आहे निकाह असां मोला अहिड़ो था पढ़ूं या मुड़ुस मरे या जाऊं निकाह पढ़ी एल थी हणींदा खबरदार बड़ी बरकत खुदा जो कसम नबी से कजो निकाह पढ़ंदा छा चवंदा बारक अल्लाह अल्लाह तव्हांखे बरकत ॾे अल्लाह तव्हांखे क़ाइम रखे अल्लाह तव्हांजे निकाह खे हुजूर जे उम्मत जे वधण जो ज़रियो सुभान अल्लाह से घोट कुंवार खे दुआऊं कंदा ऐं निकाह लाउड में पढ़ो तंहिं महिल पढ़ो जंहिं महिल ख़ल्क़ जाम हुजे ॿुधो भरो चऊं हदीसो पढ़ा नबी से फरमा आलिनु वल निकाह निकाहनि जा ऐलान कंदा कयो पढ़ा ॾियारियो ख़ल्क़ गॾु कयो निकाह तंहिं महिल पढ़ो जंहिं महिल माण्हू जाम हुजनि ऐं असां वरी कार्ड में लिखंदा 7 बजे गजा 8 बजे मानी 10 बजे महफ़िल मौसूकी सुबह जो 4 बजे निकाह सुबह जो 4 बजे केरु हूंदो 4 अंधा 5 वाह जी ता निकाह जी गायन में 2000 माण्हू निकाह में 4 अंधा अरे नबी से निकाह के पढ़ो मुझे मौला अली जो जुम्मे जी मस्जिद भरी थे हुजूर जाजो इन्नी तज़व्वजु फातिमा तबी अलीयन मां मोहम्मद पांजे न्याणी फातिमा जो निकाह हैदर करार सादो कराया राजा जो राजा सुभान अल्लाह मौला अली जा मुरीद भैया तबरत करो जाओ मां भी सादो तकबीर नारे तकबीर शान हैदर करार नारे तकबीर आज यहां जो अली अलिया जो अली अलिया जो अली अलिया जो अली अलिया असां जो नारो यो आ उम्मत सारी गुलाम अली असां जो इमाम जोर से बड़े बात लग तुझे निकाह जी बरकत खुदा जो कसम खोड़ जलसा कने हेड़ो मदो माखे काथे अरे मां लो काजी अमल मां जलसो करे सईदाबाद चाहे ला बीठो मत पीकी वाला सब असन सीन 1300 छोरन दर को सेल्फियों कर इने जाना तो सेल्फी कढाए खबरदार अल्लाहु अकबर हुजूर की पे निकाह पढ़ फरमाया इन्नी तज़व्वजु फातिमा बि अली घोट जो भी नालो वतम कुंवार जो भी नालो वतम असा नालो वठ अची मुले के कन्न में बुधाए मौलवी वरी घोट के बाबा कन्न में दा पढ़ो तो वणन में मुनी पढ़ो एक बिरादर गडु कई दवा संगे चूचो दा बनायो बस कर मोला बेल चा न ठोके
देखो मुलो निकी निकाह पड़े न दीचिया का मठे क्या निकाह निकी पर वो चूतिया अजू संशा मेरे मुझे चार ही गियर फिरी करे अजू तेरे के ताल लत्ता करना आलिनु वाले निकाह नबी फरमाए ऐलान कयो पढ़ा जारियो खल्क गड क्यो कुआर जो पी के थिया शाहिद केड़ा हैं वकील केड़ा हक महर केतरा सब शे बिरादर जे सामो रखो हां आलिनु वाले निकाह गाया बियो वजलू फिल मसाजिद कोशिश करे निकाह मस्जिद में पढ़ तो मस्जिद जी बरकत ही पांजी तने तो मुझे मौला अली खां पूछो अली मस्जिद में मज़ो या जन्नत में मज़ो मुझे मौला अली जो जवाब बोली तो पहिरियों डाडिया जो अली अली ओ अली अली जो अली अली ओ अली अली मस्जिद में मज़ो या जन्नत में मौला जो जवाब पूछा जे अली खां तो पूछे तो जन्नत का वधिक मस्जिद में मज़ो अली चाचा करे जन्नत में मञण सा अली खुश थी जो मस्जिद में अचन सा अली जो अल्लाह खुश थी नवड़ंगा जो तबलीग जमात वारन सा मस्जिद जी दावत दीना था बिस्कुट खराए चाय प्यारे भाई मस्जिद में चले दीन की बात हो रही है वरी इन इंसान धांधली करना तुम चलो हम आते हराम जो वरी छटिया मस्जिद में नवड़ंगा जो तबलीग वारन सा अल्लाह जा मैं इनके मानियो खरायो इनके चाय प्यारे के तमानो इनके मस्जिद में वेहण न था ॾियनि निकिरो मस्जिद मां पिणे जी आ चाऊं अल्लाह जे मेहमान के मस्जिद मां चरिया मुके रिंदन घुरायो को हथ तलाए रिंदन नासूं बची रिंदन जे मेहमान सा नता बड़ो अल्लाह जे मेहमान के धिका था दो घोटके में तबलीग वारा एकरे जट मुल्ले धिका ॾिना उन ॻोठ जो वॾेरो आयो जे मुंहिंजा महिमान आहिनि मौलवी जो नालो वतो तई मां नासूं चीरींदो वॾेरे पंहिंजी मानी मोकिलियमि खिदमत कयनि मस्जिद में विहारे उन राति वॾेरे खे मोहम्मद जी ज़ियारत सुभान अल्लाह तो मुंहिंजे महिमान जी इज़त कई आहे मां तुंहिंजी इज़त सुभान अल्लाह कलमो खणी अचनि खाइनि पंहिंजो सुम्हनि मस्जिद में छो था विड़ो वीचारा न तव्हां को कुझु घुरण नथी ॻाल्हि वणी हलिया वञो छो था धिका ॾियो मुसाफ़िर आहिनि कलमो खणी आया बेचारी थियो चए महकुम थी मस्जिद कुरान थो पढ़ा कुरान वमन अज़लम मिम्मन मना मसाजिद अल्लाह वॾे में वॾो ज़ालिम उहो आहे जेको कंहिंखे मस्जिद मां धिका ॾेई कढे ख़ुदा जो ख़ौफ़ महकुम थी मस्जिद जो जिन दायम छलियो तर तिन जो अब्दुल लतीफ छलियो पुश्ती पैगंबर से मुल्कन मर जंहिंजो इश्क ई आहे अल्लाह दुआ कयो त अब्दुल हक जे निकाह खे अल्लाह अर्श ते क़बूल फरमाए अल्लाह इन जे निकाह खे हुजूर जी उम्मत जे वधण जो ज़रियो रब से जे अब्दुल हक जे वाद साहब खे पंहिंजो बच्चो घोट करे ॾेखारियो अल्लाह सभिनी पीउ माउ खे हयाती में इहा ख़ुशी नसीब ये मुंहिंजो नंढड़ो आहे पुटु तारिक जमील दुआ कयो त वॾे तारिक जमील जहिड़ो तव्हांखे मौलूद ॿुधाईंदो चोट जो तव्हां वरी भाड़ो ॾे मौलूद आहिनि खे पटका बदिरायो उहे मूं ॾिठो ॻाइणो हुजे न पोइ त दस्त राति मुंहिंजो शादीअ में जलसो 17,000 त रुॻो मूं ते घोर शादी पर समझी कब गाल न तो खोला तो मेरी बात न पानी थी वो दुआ था कयो सत्य जो सुभान सभी दोस्त मदीने वाले साईं मथा दरूद पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद मुझे सुहने नबी जा यार चारे बली बली मुझे सुहने नबी जा यार चारे बली बली अबू बकर उमर उस्मान चौथो अली जोर से सुभान अल्लाह साहबा दाश ने बुलंद कर जो सुभान अल्लाह अबू बकर उमर उस्मान चौथो अली 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 अली
ज़रा सा जो सुभान अल्लाह सिद्दीक़ राश नबी थुबलत जो सुभान अल्लाह रोज़े में मोहम्मद साण कठो अजब रोज़े में मोहम्मद साण कठो पियो त नबी असां यार आहे नबी असां यार आहे मिले 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 मुझे सुहने नबी जा यार जा रे भले भले पाक नबी खा थे नबी जे थे पाक नबी खा थे नबी जे थे लोकान नबी अनकान उमर जे लोकान नबी अनकान उमर जे सरवर लोकान नबी अनकान उमर जे सरवर मांगाए सुने जो शान बैठो गले गले मांगाए सुने जो शान बैठो गले 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 मुझे सुनने नबी जा यार जा रे बले बले मुझे सुनने नबी जा यार जा रे बले बले अबू बकर उमर उस्मान चौथो अली 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 मुझे सुनने नबी जा यार जा रे बले बले मुझे सुनने नबी जा यार जा रे बले बले अबू बकर उमर उस्मान चौथो अली 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 मुझे सुनने नबी जा यार जा रे बले बले आए नसीब में वारो घणो उस्मान आए नसीब में वारो घणो उस्मान गने जेठ नबी जो प्यार में बनानी जेठ नबी जो प्यार में बनानी मिले जेठ नबी जो प्यार में बनानी मिले आए नसीब में वारो घणो